बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां नज़ीर शहर पहिरियां ही वीडियो ॾिसो, उन खां पोइ ॻाल्हायूं था। जी तो दोस्तों भाइयों, तव्हां ही वीडियो ॾिठो हूंदो, हिकु न्याणी आहे जंहिंजो तालुक़ु सिठारजा सां ॿुधायो पियो वञे। सिठारजा जे ॻोठ ॾेपारजा सां तालुक़ु ॿुधायो पियो वञे। हिन सां ज़ुल्म थिए पियो ऐं नंढड़ी उमिरि में शादी जेका हुनजी आहे ज़बरदस्ती कराई पई वञे या कराई वई आहे, इहो हुन सां ज़ुल्म थी रहियो आहे। ऐं हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त उन नंढड़ी उमिरि जी न्याणी उहा पंहिंजी जान छॾाइण जे लाइ, पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ तमामु घणी परेशान आहे ऐं रोए पई, दाहूं करे पई, आहूं करे पई, दुख विझां लाचारीअ मां। दोस्तो, केतिरियूं ई अहिड़ियूं न्याणियूं आहिनि सिंध जे अंदरि जंहिं सां इहो ज़ुल्म थिए पियो, जंहिं पर अज़ालो करण वारो कोन आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त इहे शयूं लिक में थियनि पियूं ऐं कानून जी नज़र खां ओझल तरीक़े सां थियनि पियूं। ही त वीडियो अची वई आहे, उन खां पोइ कानून तहरुक में आयो आहे। उमेद आहे त हुनखे इंसाफ़ मिलंदो ऐं जेका हुन सां ज़ुल्म थियो आहे उनजो अज़ालो थींदो। सो दोस्तो, ॻाल्हि पई हली त अहिड़ा केतिरा ई वाक़िया थींदा हूंदा ऐं जेकॾहिं तव्हांजी नज़र मां अहिड़ा वाक़िया गुज़रनि था त उन्हनि खे हाईलाइट कयो त जीअं कानून उन्हनि ते पहुची सघे ऐं पुलिस उन्हनि ते पहुची सघे। इहा शइ लाज़मी आहे। न्याणी आहे, मजबूर आहे, लाचार आहे, उनजे चेहरे में केॾो दर्द आहे, ख़ौफ़ आहे, केॾी ख़ौफ़ ज़दा आहे ऐं हुन सां केतिरो ज़ुल्म थियो हूंदो ऐं हुनखे खपायो वियो आहे, पैसनि एवज़ ग़ुलाम कयो वियो आहे। नंढड़ी उमिरि में हुन सां इहो ज़ुल्म थियो आहे। दोस्तो, जेकॾहिं तव्हांजे साम्हूं अहिड़ो को वाक़ियो अचे थो त उनखे पंहिंजी कैमरा जी अख में क़ैद कयो या पुलिस खे इतलाह ॾियो, छो जो ज़ुल्म थींदो ॾिसी चुप करे वेहण बि हिकिड़ो गुनाह आहे, हिकिड़ो जुर्म आहे, यानी तव्हां उन जुर्म में भागीदार थियो था। सो जेकॾहिं तव्हांजी नज़र में बि अहिड़ो को ज़ुल्म थी रहियो आहे त उनजो इतलाह कानून खे लाज़मी ॾियणु घुरिजे त जीअं कानून तहरुक में अचे ऐं ज़ुल्म सां इंसाफ़ थी सघे। सो वीडियो तव्हां ॾिठो हूंदो, वीडियो ॾिसी मूंखे काफ़ी दिली सदमो पहुतो आहे, ॾाढो दुख थियो आहे, रंजीद थियो आहे। जो ज़ुल्म थींदे ॾिसी हिकिड़ी न्याणी आहे नंढड़ी उमिरि जी, हुन सां इहो ज़ुल्म कयो वियो आहे संदसि माइटनि जे तरफ़ां, चंद टकनि जी लालच में, चंद पैसनि जी लालच में। बहरहाल अलाह बहितर कंदो। कोशिशि कयो त माण्हुनि में सजागी अचे, अवेयरनेस आणण जी कोशिशि कयो, सजागी आणण जी कोशिशि कयो त जीअं मज़ीद अहिड़ा ज़ुल्म न थियनि। चेयरमैन